أعوذ بالله من الشيطان الرجيم بسم الله الرحمن الرحيم लेने था वो फायदा नहीं जरा मुझे ना दे जब को तुम हर कमी दो ना हटायो तानी ता हे साईं जो कोनी शैतान की करे तो वे ही गला है ना वे ही गला वे ही गला है वे साईं ये इते तवाजी मीटिंग कई हुई है पेरेंट्स टीचर्स मीटिंग ये मीटिंग हुई है एक आसा घर में करण बोलिया हफ्तो बदी आसा के इन इदारे में माना रतो तो वरी चार्ज मिलिया ऐसा है हफ्तो बदी का रहते थे वही स्कूल जा पंहिंजा मसला उन मसलन खे एड्रेस कंदे घणो हिते न थी सघियासीं विच में हिन स्कूल जी वीडियोज़ सां बि ॿुधो था हिकिड़ो ई ॿुधो जॾहिं कॾहिं साईं जे उस्तादनि जी तरफ़ां वीडियो वञे थी पोइ भाई इन्वॉल्वमेंट थिए थी हे स्कूल में खचर थिए थी पई वरी कॾहिं अयाल भाउ जे तरफ़ां वीडियो वञनि थियूं पोइ सां बि वीडियो रखे त उनखे रेटिंग मिले थी अले उन साफ़ी बाग इन स्कूल ज़रिए वॾो को व्यूअर्स मिलनि था पिया को पैसा मिलनि था अले उहो असांखे ब्लैकमेल करणु चाहे थो हर इदारे में कमियूं कोताहियूं आहिनि तव्हां हिन इदारे जा मालिक आहियो तव्हांजा हिते बचा पढ़नि था तव्हांखे जेका तकलीफ़ आहे मां हिते बि मौजूदु आहियां वरी स्कूल में मौजूदु आहियां तव्हां मसइले जो हल कढो मसइले खे साफ़ में ॼाणे अॻियां ईंदासीं साफ़ ई अॼुकल्ह जहिड़ा थी विया आहिनि हुन वारी ॻाल्हि जीअं चवंदा सिंधीअ में पुलिस मरणो बि खाए परणो बि खाए साहु बि तोमा बि खाईंदो असां मां बि खाईंदो पाण खे चमकाईंदो अॼुकल्ह साफ़त हिते पहुती आहे त स्कूल में जेके अणखोटाई आहिनि बिल्कुलु उस्ताद बि पहिरियों वाकई हाणे त खणी मीडिया ते अची विया त हाणे उस्ताद बि हुते थी विया आहिनि हूअं हुननि जो बि टाइमिंग रखियलु हूंदो मिसाल ॻाल्हि 2 घंटा हिकिड़ो आयो 2 घंटा ॿियो आयो हे उस्ताद आहे हिन जे मुंहं साम्हूं चवंदा आहे मुनाफ़िकी न कंदा छो जो हे उस्ताद एक्टिव आहे बाक़ाइदा महिनत कराईंदो आहे ॿिया उस्ताद 2 मिंट अचनि था 2 कलाक हो पढ़ाईंदो 2 कलाक हो पढ़ाई वरी हो हले थो वञे उन खां अलावा स्कूल में सहूलियत कोन्हनि के हिन जॾहिं बि भाऊ ॻाल्हायो स्कूल जी सहूलियत लाइ ॻाल्हायो अथई पंहिंजे हक़ लाइ कॾहिं बि तव्हांखे न चयो तव्हां बंदि कयो स्कूल मूंखे ॿार नथो हक़ मिले इन कॾहिं न थियो आहे हिन जॾहिं बि ॻाल्हायो आहे सहूलियत लाइ ॻाल्हायो आहे तव्हां सहूलियत उहे पूरी कयो जेकॾहिं उस्ताद पढ़ाइनि नथा पंहिंजी पढ़ाई पूरी कनि त उस्ताद जे ख़िलाफ़ बि कुझु न थींदो हाणे मिसाल ॻाल्हि न लेट्रिन आहे न नलको आहे ॿार पाड़े वारा जीअं तव्हां ॻाल्हि खे इंसाफ़ न आहे रही हाणे न्याणी जा ॿार हे पाड़े वारनि जे घर में वञनि सारे जा माण्हू कुल हिकु जहिड़ा हूंदा न सही था चओ पोइ हुन में ॻाल्हाईंदो कोरड़ा ॾींदो आहे हेॾे असांजे घर छा कंदा माहौल अलॻि कहिड़ो आहे पराए घर वञे सही था चओ असांजे वॉशरूम में छा जेका इस्तेमालु था कनि हाणे नलको पियो आहे ख़राबु लॻो पियो आहे वॉशरूम ख़राबु लॻी पई वञे हाणे तव्हां मिसाल ॻाल्हि मीडिया त आहे त हाणे हर कंहिंखे बि फिक्री लॻी आहे त मिसाल ॻाल्हि आहे हीअं सम्झे ग़लति न जाइज़ सही आहे सही आहे सही आहे न बाक़ी जेके तव्हां सहूलियत पंहिंजी पूरी कंदा पढ़ाई पूरी कंदा कंहिंखे ताक़त न आहे को बंदि करण जी सही आहे कॾहिं बि तव्हांखे न चयो आहे त मूंखे हक़ न मिले तव्हां स्कूल बंदि कयो सही आहे जाग उस्ताद न वञे हिते न अचे हिन जॾहिं बि ॻाल्हायो पंहिंजी सहूलियत लाइ ॻाल्हायो आहे त भाई हे सहूलियत स्कूल में कोन्हे तव्हां पंहिंजी सहूलियत पूरी कंदो हिनखे बि न चवणु जवाबु ज़बरदस्त मसइलो इहो आहे उस्तादनि खे बि अॻु में इहे उस्ताद हुया हेड मास्टर हुया डी ऑफिसर आहे ऑफिसरनि खे हिते असां चयोसीं सही त बाबा हे पढ़ाई कोन्हे की त हो जहिड़ा ऑफिसर बि उड़ाए विया माशाल्लाह उन्हनि बि ईअं चयो त हाणे छा थींदो वरी उस्ताद पढ़ण उस्तादनि खे चए मां हिकु न तूं पाण कमाए शिके रख पढ़ा न पढ़ा तुंहिंजी मर्ज़ी अचे न अचे तुंहिंजी मर्ज़ी अहिड़ा बि उस्ताद ऑफिसर आया हाणे अर्ज़ु तव्हांजी ॻाल्हि ॿुधी करे ॿुधाई था हाणे अॼु जेको थियो सो थियो असां हुन में ख़बर न हुई असांखे हाणे जीअं आया आहियूं बिजली जो मसइलो हुयो तार फंडिंग सरकार तरफ़ां न आई आहे ज़ाती ख़र्च कयो वन स्कूल जो मसइला हुया मेन स्कूल जा उन स्कूल जा मसइला बिजली बिजली लाइ उस्ताद बिजली नथी मिले हिन सहूलियत जे ख़िलाफ़ ॻाल्हायो बिजली तव्हां बि आयो हूअं बिजली ॿुधो हिन स्कूल जे बिजली जो मामिलो मूंखे 2 हफ़्ता थिया आहिनि तबाह हाल थी चुको हुओ उन स्कूल खे लागून थोरो टाइम ॾिनोसीं हिते न अची सघियासीं इन लाइ तव्हां खां बि माज़रत मां दीदी भाउ खे ॿाहूं ॿधी अर्ज़ु कंदुमि बाबा तव्हांजो ज़ाती मसइलो आहे स्कूल सां न अटको तव्हां जेको कयो साहु बि खे न ॾियो साहु बि तव्हांखे अॻु में बि ॻाल्हि कई पढ़णो बि खाइनि मरणो बि खाइनि हेॾा भाउ यादि रखे थो उहो पंहिंजी रेटिंग स्केल वधाए थो पंहिंजी रेटिंग हुनजी वधे थी पई व्यूअर्स वधनि था पिया हो यूट्यूबर ठहनि था चैनल ते सब्सक्राइब उन्हनि जे थियनि था पिया हो उन्हनि जे ज़रिए कमाइनि था पिया सियाबत अॼु हिते पहुती आहे से सरदार शाह साहब असां मिनिस्ट्री जी कुझु आहे केॾो वॾे पाए जो MP बि आहे
आज कमरान खान के साथ साईं का जब इंटरव्यू तो हो साईं सरदार शाहकार हिकड़ी से खिले तो कमरान खान उन खे रख बियो ॾिनो आज कमरान खान जियो में अंदो हो के साथ अंदो आज कमरान खान के साथ उन रख बियो ॾिनो ही त मिनिस्टर एजुकेशन हो जे पार्लियामेंट ते ॻाल्हायो ही मां ॻाल्हायो हिकिड़ो उन जो वरी कटे सटे पेश वरी ॿियो कयो वियो खिला मां हिकिड़ी ॻाल्हि ते पियो वरी पेश ॿी ॻाल्हि ते कयो वियो हाणे असां त आम माण्हू आहियूं असां न MLA आहियूं न MP आहियूं असां त आम माण्हू आहियूं तव्हां असांखे साफ़ दी आहे मां सभिनी साफ़ ई भाइरनि खे ग़लति नथो चवां तव्हां असां में चंद अहिड़ा साफ़ ई उभरिया आहिनि जेके ब्लैकमेलर आहिनि जेके साफ़ जे नाले ते दाग आहिनि जेके तव्हांजे असांजे इदारनि खे ब्लैकमेल करे पैसा कमाइनि था कीअं साईं वीडियो भरींदोमांव तव्हांजे स्कूल जी हाणे ॿार स्कूल बंदि दौरान मिसाल मंझंदि जो 2 थी आहे स्कूल बंदि आहे साथ ही वीडियो करे थो मां सुबुह जो 8 बजे स्कूल पहुतो आहियां हालांकि मंझंदि जो 2 थी विया आहिनि मां सुबुह जो 8 बजे स्कूल पहुतो आहियां स्कूल जी गेट खे तालो लॻो पिया को बि उस्ताद न पहुतो आहे हाणे उहो साहब ई रखे थो 2 बजे जी 8 बजे ख़बर पेश करे थो 20 बजे वारी 8 बजे करे पेश थो करे त सुबुह जो 8 बजे पहुतो आहे स्कूल को उस्ताद न पहुतो आहे इहे ब्लैकमेल कनि था तव्हां मां बि असां में अचनि था असांखे चए थो साईं वीडियो रखी त मां ॾिसो 8 बजे तव्हांजी स्कूल बंदि हुयो 8 बजे तव्हांजो स्कूल बंदि हुयो न ॼाणो 2 बजे वीडियो भरी आहे मंझंदि जो 2 बजे 3 बजे भरी आहे भरे पेश कई अथई स्कूल बंदि हुयो कहीं हलियो अलवार पैसा ॾींदो न ॾींदो या मां हलायां बाबा हिते थी आहे ब्लैकमेलिंग इदारनि खे ब्लैकमेल कनि था असां इन ब्लैकमेलिंग खे ॾींदासीं